सिंध में जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जे औरत खे पंहिंजे हक़नि जी तहफ़ुज़ लाइ जेकॾहिं उहा निकिती आहे कि तंज़ीम जी धारा में के रूप में, उहा आहे सिंधियाणी तहरीक, जंहिंजो बुनियादु मोहतरम रसूल पलीजी साहिबु विधो। उहा ई सिंधियाणी तहरीक जंहिं वञी टोड़ियो तहरीक में पंहिंजो हरावल दस्ते जो किरदारु अदा कयो। उहा ई सिंधियाणी तहरीक जंहिं MRD तहरीक में हवर दस्ते जो किरदारु अदा कयो। उहा ई सिंधियाणी तहरीक जंहिं कालाबाग ड्रेम जे लाइ पंहिंजो हरावल दस्ते जो किरदारु अदा कयो। उहा ई सिंधियाणी तहरीक जे एंटी थल कैनल एक्शन कमेटी जे वसीले ई हरावल दस्ते जो किरदारु अदा कयो। उहा ई सिंधियाणी तहरीक जे आमिर ज़िया खे टोटा चॿाया। उहा ई सिंधियाणी तहरीक हुई आहे ऐं जंहिं आमिर मुशरफ जे दौर में अदलिया जे हक़नि जे लाइ, अदलिया जी आज़ादी लाइ हरावल दस्ते जो किरदारु अदा कयो। उहा ई सिंधियाणी तहरीक आहे जेका अॼु बि तव्हां ॾिसंदा मोहतरम अयालती पलीजो जी रहनुमाई ऐं अॻुवाणी में सिंध जे हक़नि जे लाइ हर जंग, हर जॻह ते वाइण वसदी ऐं पंहिंजे वसां ऐं हर हाल सारू मैदान अमल में आहे। बाक़ी ॿियूं तंज़ीमूं रुॻो नाले जो ॾेख आहिनि। पीपल्स पार्टी जेका वॾे में वॾी तंज़ीम रही आहे सिंध में, पर उन बि कॾहिं बि सिंधियाणी तहरीक खे ॿाहिरि नाहे कजो। हू सिर्फ़ु पंहिंजे वोटनि जे लाइ, इक़्तिदार जे लालच लाइ रुॻो नारा हणंदा आहिनि। पर हींअर तव्हां ॾिसंदा त गुज़िरियल 15 सालनि खां हिननि बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जे ज़रिए सिंध जे नियाणियुनि जी तज़लील कई आहे। सिंध जे नियाणियुनि ते घटी घटी वाइण वसदी तव्हां ॾिसंदा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाते ते जुड़ाए उनखे बेइज़्तो कयो वेंदो आहे। असांजो जेको मौक़फ़ आहे त सिंध में जेकॾहिं आहे तंज़ीम आहे त उहा सिंधियाणी तहरीक आहे। बाक़ी का बि तंज़ीम न आहे जेका सिंध जे हक़नि जे लाइ, सिंध जे तहफ़ुज़ जे लाइ, सिंध जे वहदत लाइ हर अवल मैदान में अमल में रही हुजे। उहा फ़क़ति सिंधियाणी तहरीक आहे।